जी शान सिंधियत जी शान में तव्हां सभिनी जो हिकु दफ़ो वरी मां नारायण बाबलाणी स्वागत थो कयां। अॼु जी सिंधियत जो शान असां समर्पित था कयूं अहिड़ी शख़्सियतुनि खे, अहिड़ी असांजी माताउनि खे जे पंहिंजे समाज सेवा सां देश में ऐं परदेश में असांजे सिंधी समाज जो नालो जाम मशहूरु कयूं। सिंधी समाज सां गॾु गॾु उन्हनि हर तबिके जी सेवा कयूं ऐं पंहिंजो नालो अमर करे विया। असांजी अॼु जी पहिरीं समर्पित आहे श्रीमती सुचेता कृपलाणी। श्रीमती सुचेता कृपलाणी चङनि माण्हुनि खे ख़बर बि कान हूंदी कि हूअ आज़ाद भारत जे उत्तर प्रदेश जी पहिरीं महिला मुख्यमंत्री हुई। त असां श्रीमती सुचेता कृपलाणी जी खे श्रद्धांजलि ॾियूं था। असां श्रद्धांजलि ॾियूं था असांजी हिकु ॿी माता, असांजी हिकु ॿी दादी श्री कुमारी जेठी सिपाही मलाणी। कुमारी जेठी सिपाही मलाणी जी सिंध प्रांतीय असेंबली में डिप्टी स्पीकर हुई ऐं हुन खां पोइ हूअ मुंबई माना बॉम्बे लेजिस्लेटिव असेंबली में बि डिप्टी चेयरमैन रही। ऐं अॼु जेके बम्बईअ में तव्हां फ्लैट ॾिसो था उन्हनि जे पुठियां उन्हनि जो वॾे में वॾो योगदान आहे। बम्बईअ में पहिरियां फ्लैट कुमारी जेठी सिपाही मलाणीअ ठाहिया। त असां अॼु जे ॾींहुं उन्हनि खे बि यादि करे उन्हनि खे श्रद्धांजलि ॾियूं था। असां श्रद्धांजलि ॾियूं था असांजी दादी निर्मला गजवाणीअ खे। दादी निर्मला गजवाणी जेका गुजरात असेंबली जी डिप्टी स्पीकर रही ऐं उन खां पोइ उहा SRC आदिपुर जी चेयरपर्सन रही ऐं हुन गांधीधाम में डेवलपमेंट में जाम वॾो योगदान कयो। त असां अॼु दादी निर्मला गजवाणी जेका हर हिक जी दादी हुई उनखे बि यादि करे असां श्रद्धा सुमन अर्पित कयूं था। मां अॼु श्रद्धांजलि ॾींदुसि दादी कृष्णा बंबाणी खे बि। दादी कृष्णा बंबाणी बि राजनीति क्षेत्र में के टाइम ते गांधीधाम म्यूनिसिपालिटी जी मेंबर बि रही ऐं हुननि गांधीधाम में एजुकेशन क्षेत्र में जाम वॾो योगदान ॾिनो। त अहिड़ियुनि सभिनी दादी जेके असांजे विच में अॼु कान आहिनि पर सिंधी हेरिटेज उन्हनि खे यादि कंदे उन्हनि खे श्रद्धांजलि ॾिए थी। अॼु बि सुचेता कृपलाणी जे नाले ते दिल्ली ऐं लखनऊ में वॾियूं वॾियूं हॉस्पिटल्स आहिनि। दादी गजवाणी जे नाले सां गांधीधाम में नर्सिंग कॉलेज आहे, स्कूल आहिनि। कृष्णा बंबाणीअ बि जाम स्कूल ऐं एजुकेशन इंस्टीट्यूट्स गांधीधाम में चालू कयूं ऐं जेठी सिपाही मलाणी जे नाले सां अॼु बि भोपाल में ऐं गांधीधाम में स्कूल आहिनि। असां सिंधी हेरिटेज जे तरफ़ां हिन सभिनी खे श्रद्धा सुमन अर्पित करे मां अॼु जो शो होस्ट करण लाइ इनवाइट थो कयां हीना अगनानी जी खे। हीना अगनानी जी हिकु टीवी ऐं रेडियो जी एंकर आहे ऐं उहा हिकु राइटर बि आहे। वेझराईअ में ई हुनखे NCPC जे तरफ़ां ₹1,00,000 जो प्राइज़ मिलियो आहे। त मां वेलकम थो कयां हीना अगनानी जी खे ऐं मां आयल सभिनी महिमाननि जो स्वागत कंदे मां हीना खे चवां थो कि अॼु जे हिन महिलाउनि खे समर्पित शो जी भागदौड़ हिकु महिला हीना अगनानी जी वठनि ऐं अॻियां जी कार्यवाही हीना अगनानी जी कनि। वेलकम हीना जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां पंहिंजनि व्यूअर्स खे ऐं दोस्तनि खे मुंहिंजो जय झूलेलाल। मां तव्हां सभिनि खे यादि ॾियारणु चाहियां थी हिकु डांसिंग गर्ल्स। जी हाँ, जॾहिं मोहन जे दड़े जी खोटाई थी हुई त उन मां डांसिंग गर्ल जो हिकु स्टेचू यानी मूर्ति कॉपर जी निकिती हुई जेका अॼु बि असांजी नई दिल्लीअ में नेशनल म्यूज़ियम में
संभाले करे रखी वई आहे। इन मां साबित थिए थो त असांजी संस्कृतीअ में नारी शक्तिअ खे तमामु घणो अॻु ई हज़ारे साल पहिरीं खां ई मान्यता ॾिनी वई आहे। असांजे समाज में सिंधी स्त्रीअ जी अॼु बि एतिरी ई इज़त कई वेंदी आहे जेतिरी अॻु में। ऐं इन जो सबूत इहो आहे त अॼु असांजे समाज में स्त्रियूं जेके आहिनि उहे तरक़ी याफ़्ता आहिनि। डॉक्टरी हुजे, पॉलिटिक्स हुजे, ब्यूटी हुजे, कहिड़ो बि खेत्र हुजे, बाक़ी न रहियो आहे जिते असांजी सिंधी स्त्रियुनि पंहिंजो डोंको वॼायो हुजे। अॼु असां चइनि अहिड़ियुनि स्त्रियुनि सां ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं असांजे हिन सिंधी हेरिटेज विद एसोसिएशन ऑफ सिंधी इंटरनेशनल फ्रेंड्स जे ग्रुप ते। ऐं इन्हनि जे सहयोग सां अॼु असां तव्हां सां लाइव थी रहिया आहियूं। मां चइनी ॼणनि खे हिते स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि। हिकिड़ा आहिनि असांजा श्रीमती निर्मला वाधवानी जी, तव्हांजो तमामु घणो स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल जी, मां जय झूलेलाल इनवाइट करणु चाहींदसि श्रीमती मायावेन कोटनानी खे। जय झूलेलाल सभिनी खे। जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे। मां इनवाइट करणु चाहींदसि श्रीमती विष्णु दीदी इसरानी खे। जय झूलेलाल। जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे। ऐं आख़िरी में मां इनवाइट करणु चाहींदसि असांजी कंचन दीदी खे जेके इंदौर मां आहिनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल, तव्हां सभिनि जो स्वागत आहे अॼु हिन मंच ते। नहीं इधर सुनी वॉइस कीअं? जी, असां अॼु नारी शक्ति जी हासिलातुनि खे माणण लाइ हिन हिक मंच ते असां गॾु थिया आहियूं ऐं तमामु घणी सुठी ऐं सकारात्मक ॻाल्हि ॿोल थींदी अहिड़ी उमेद आहे मूंखे। जय झूलेलाल। आवाज बहुत खराब है, अभी देखते हैं। मां श्रीमती निर्मला वाधवाणीअ सां हाणे मुखातिब थियणु चाहींदसि। श्रीमती निर्मला वाधवाणी खे स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि। तव्हांजो तहे दिल सां असांजे हिन मंच ते स्वागत आहे दीदी। जय झूलेलाल। मुंहिंजो आवाज़ अचे थो बराबर? हाँ, विच में थोड़ो घटि तो अचे, बाक़ी अचे थो। ओके ओके ओके। निर्मला दीदी जी वाक़फ़ियत मां ॾियां तव्हांजी शख़्सियत खां त सभई ॼणा वाक़िफ़ हूंदा, तंहिं हूंदे बि मां पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करणु चाहींदसि। श्रीमती निर्मला वाधवानी जी हिकु गायनोलॉजिस्ट आहिनि। हू MS गायनोलॉजिस्ट तौरु पंहिंजूं सेवाऊं ॾेई रहिया आहिनि। पॉलिटिक्स में मां ॿुधायां त नरोड़ा तक तां एज़ अ MLA चूंडिजी आया हुआ ऐं तंहिंखां सवाइ वुमेन एंड चिल्ड्रन वेलफेयर खाते तां मिनिस्टर पिणु रही चुका आहिनि। तव्हांजो स्वागत आहे दफ़ो वरी। तव्हां खां मां हिकिड़ो ख़ासि क्वेश्चन पुछणु चाहींदसि दीदी त तव्हीं एज़ अ गायनोलॉजिस्ट पंहिंजो कैरियर शुरू कयो त हेॾो सुठो कैरियर शुरू थियण खां पोइ तव्हां मतिलबु पॉलिटिक्स में कीअं रुख कयो? ॾिसो, सभिनी खां पहिरीं त मां तव्हांजे थ्रू सभिनी दर्शकनि खे ख़ूब ख़ूब जय झूलेलाल थी चवां। ऐं असांजा जेके नारायण बाबलाणी जी जिन हिन कार्यक्रम जो आयोजन कया उन्हनि खे ख़ूब ख़ूब वाधायूं थी ॾियां। ऐं प्रदीप जोतवानी जेके पर्दे पुठियां वेही करे असांखे सपोर्ट करे रहे। ऐं असांजा अॼु जा जेके होस्ट हीना अगनानी, हीना ॾाढो शुभ अखर आहे, जेको हथनि ते मेहंदी लॻंदी आहे सुहाग जी निशानी हूंदी आहे। त अहिड़े नाले वारी होस्ट जेके मां शुभेच्छा थी ॾियां। ऐं जेके असांजा अगूणा जेके सुचेता कृपलानी जी चवां या जेठी सुपे मलानी जी
या दादी निर्मला गजवाणी, दादी कृष्णा बंबाणी, उन्हनि खे मां नमन करे मां ॻाल्हि पंहिंजी कंदसि। मां हिते 1 मिंट में इहो चवणु चाहींदसि कि दादी निर्मला गजवाणी भले कांग्रेस मां हुआ, पर माना उहे मूंखे हमेशह माउ वांगुरु प्यार ॾींदा, मूंखे पंहिंजी धीउ करे लिखींदा। ऐं दादी कृष्णा दादीअ जो हिकु एक्सपीरियंस मिंट में ॿुधाए वठां कि अॼु खां 15 साल अॻु भारतीय सिंधु सभा जो हिकु डेलीगेशन खणी मां वई हुअसि, 20-25 30 माण्हुनि खे वठी वई हुअसि, त मां पहिरियों दफ़ो वई हुअसि। त उन्हनि मूंखे जेको मार्गदर्शन ॾिनो, जेको मोरल सपोर्ट कयो, उहो मूंखे अॼु बि यादि आहे। ऐं अॼु जा जेके असांजा जेके को पार्टिसिपेंट आहिनि, डॉक्टर माया बहन आहिनि, कंचन बहन आहिनि, या विष्णु जी आहिनि, त उन्हनि खे बि मां जय झूलेलाल चवां थी। विष्णु जी ते एतिरो मां चवणु चाहींदसि कि मुंहिंजी माता जो नालो बि विष्णु इसरानी आहे, ऐं मां उन्हनि खे ॾिसंदी आहियां, मूंखे पंहिंजी मम्मी यादि ईंदी आहे। मुंहिंजी माता पिता तमामु सिंपल ऐं हार्ड वर्कर हुआ, त अॼु जो प्रोग्राम मां उन्हनि खे डेडिकेट थी कयां। हाणे तव्हां मूंखां पुछो मां पॉलिटिक्स में कीअं आयसि, त जी मां ईअं ॿुधाईंदसि, मुंहिंजो जनम अजमेर में थियो ऐं पोइ बीकानेर में मुंहिंजी शादी थी, ऐं हाणे मुंहिंजो कर्म भूमि अहमदाबाद आहे। 95 खां मां अहमदाबाद में आहियां। ऐं मां जॾहिं मुंहिंजो ॿई परिवार ससुराल या पीउ सामाजिक दृष्टि सां चङा कम कंदा, ऐं मुंहिंजा ससुराल में 3 पीढ़ियुनि खां संघ सां जुड़ियल आहिनि, हिंदुत्व जी हुन सां जुड़ियल आहिनि। ऐं असां शुरूअ खां वठी भारतीय जनता पार्टी आहे, RSS राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आहे, सेविका समिति आहे, नेशनल मेडिकल ऑर्गेनाइजेशन आहे, इन तरह जूं अड़े सिंधी जेके संस्थाऊं आहिनि, जुदा जुदा, राजस्थान जूं चऊं या हितां गुजरात जूं, सभिनी में असां या राष्ट्रीय लेवल जुड़ियल आहियूं। ऐं प्रोफेशनली जॾहिं मां कमु पई कयां, त मां एतिरो चवणु चाहींदसि कि 25,000 खां वधीक परिवार सां असां जुड़ियल आहियूं डायरेक्ट, ऐं 500-700 खां वधीक असां कैंपूं कयूं आहिनि। हज़ारनि माण्हुनि खे असां सेवाउनि जो मौक़ो ईश्वर असांखे ॾियारायो आहे, त उन्हनि सभिनी जो आशीर्वाद। ऐं हिकु ॿी ॻाल्हि मां चवणु चाहींदसि कि जॾहिं माण्हू जनम वठे थो ऐं जेॾीमहिल पंहिंजो कैरियर ठाहे करे पंहिंजे जॾहिं कमाइण लॻे थो, त सभ खां पहिरीं त उनखे पंहिंजे लाइ करिणो हूंदो आहे, उनखां पोइ पंहिंजे परिवार लाइ, उनखां पोइ उन फर्ज़ु आहे कि पंहिंजे समाज पंहिंजे राष्ट्र लाइ करणु खपे। चवंदा आहिनि सेवा ई सत्ता सेवा का रूप है, तो सत्ता के लिए सेवा सबसे अच्छा उत्तम मार्ग है। त हिकु सेवा जो मार्ग सम्झी करे मां जॾहिं 2012 में हिते मां जुदा जुदा संस्थाउनि में चङी तरह कमु करे रही हुअसि, त असांजा माननीय प्रधानमंत्री जेके तॾहिं असांजा मुख्यमंत्री हुआ नरेंद्र भाई मोदी, उन्हनि जे नेतृत्व में मूंखे चूंडणी लड़ण जो, मूंखे योग्य सम्झी करे चूंडणी लड़ण जो ॾिनो। ऐं पहिरें ई टर्म में मूंखे पार्टीअ मिनिस्टर बि ठाहियो वुमन एंड चाइल्ड वेलफेयर, त मां उन लाइ पार्टीअ जो ख़ूब आभारी आहियां। ऐं मां ईअं ई चवणु चाहींदसि कि मूंखे हिकु प्रोफेशन जे माध्यम सां चङा पब्लिक सां मां जुड़ियल हुअसि, ऐं सुठे नमूने मूंखे पार्टीअ ऐं पब्लिक जो ऐं पेशेंटनि जो ख़ूब साथ सहकार मिलियो। तव्हांजे अॼु तव्हांजे माध्यम ते मां सभिनी खे ख़ूब वाधायूं ॾियां। जी बिल्कुलु, तमामु घणा नेक वीचार तव्हांजा रहिया आहिनि हेल ताईं। मां चवणु चाहींदसि कि हूअं ई बि जेके स्त्रियूं आहिनि उहे पॉलिटिक्स में तमामु घणियूं घटि ईंदियूं आहिनि। तव्हांखे ॾिसी करे असांखे ॾाढो फ़ख़ुरु थींदो आहे त तव्हां असांजे सिंधी समाज लाइ तमामु घणो सुठो कार्य करे रहिया आहियो। मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन आहे कि तव्हां पॉलिटिक्स में गिरण खां पोइ ॿिया कहिड़ा कहिड़ा वॾा उहिदा माणिया? तव्हांखे मतिलबु ईअं लॻो कि गाइनोलॉजिस्ट एज़ अ प्रोफेशन तव्हांजो सुठो हली रहियो हो कैरियर, बट पॉलिटिक्स में एंटर थियण खां पोइ माण्हुनि तव्हांखे वधीक सुञातो, तव्हांखे वधीक इज़त मिली ऐं तव्हां सुठा उहिदा माणिया? मां अॼु जी तारीख़ में ईअं मां चई सघां कि जेका गवर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली जी मिनिस्ट्री ऑफ HRD जी NCPS नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, उन जी मां स्पेशल इनवाइटी आहियां। इन खां सवाइ जेका सिंधी काउंसिल ऑफ इंडिया आहे उन में मां 20 साल खां जुड़िया आहियां, ऐं अॼु जी तारीख़ में मां उन जी गुजरात स्टेट जी गुजरात रीजन जी जनरल में मां प्रेसिडेंट आहियां। इहो शायदि सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो आहे कि कंहिं महिला खे प्रेसिडेंट ठाहियो अथऊं। हमेशह महिला विंग जो ठाहींदा आहिनि, पर मूंखे जनरल में उन प्रेसिडेंट ठाहिया अथऊं, त मां उन्हनि जे नेतृत्व जी आभारी आहियां। इन खां सवाइ जेका असांजी सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ गुजरात आहे उन में मां एडवाइज़री कमेटी में आहियां। राष्ट्रीय सिंधी समाज जी मां राष्ट्रीय महिला प्रमुख आहियां। सिंधु भवन जेको असांजो सिंधु सेवा समाज, तव्हां अहमदाबाद में रहो था त तव्हांखे ख़बर हूंदी, त उनजी मां पहिरीं महिला लाइफ मेंबर आहियां। माना 2000 में मां उनजी मेंबर थी वई हुअसि, पहिरीं महिला। ऐं इन खां सवाइ मां झूलेलाल तीर्थधाम ट्रस्ट जेको कच्छ जिले में आहे, नारायण सरोवर में, मां उनजी ट्रस्टी आहियां। ऐं सिंधु दर्शन यात्रा जेका 25 साल हाणे 2021 में पूर्ण करे रही आहे लेह लद्दाख में, त उनजो सिंधु महाकुंभ
जेको थींदी आहे उन जी मां सेंट्रल में राष्ट्रीय कोर कमेटी में आहियां। इन खां सवाइ मां ईअं चवां त मां घणनि ई संस्थाउनि में सिंधी प्रोफेशनल सोसाइटी में पहिरीं महिला प्रेसिडेंट रही चुकी आहियां। अहमदाबाद मेडिकल एसोसिएशन जेका असांजी हितां अहमदाबाद मेडिकल एसोसिएशन आहे उन में लेडीज़ विंग में मां जॾहिं प्रेसिडेंट हुअसि तॾहिं रिकॉर्ड ब्रेकिंग असां प्रोग्राम कयासीं। 50 हफ़्ता मिलिया, उन में असां 54 प्रोग्राम कयासीं ऐं 50% असां सामाजिक प्रोग्राम कयासीं, 50% अकेडमिक ऐं पर्सनैलिटी डेवलपमेंट सां रिलेटेड कयासीं। इन खां सवाइ भारतीय सिंधु सभा में मां 15-16 साल ॾाढो सुठे नमूने कमु कयो ऐं राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी ताईं मां पहुतसि ऐं उन में सेक्रेटरी ते सभिनी संस्थाउनि में मां कमु करे रही आहियां। जी बिल्कुलु बिल्कुलु हाँ। बिल्कुलु। ऐं मां पुछणु चाहींदसि कि तव्हांखे तमामु घणा समाज सां रूबरू थियण जा मौका मिलिया, त तव्हां कहिड़े नमूने समाज सेवा करी? ॾिसो, श्री कृष्ण जी गीता में चयो कि पंहिंजो कर्म कंदा रहो, फल जी चिंता न कयो। त मां इहो ई सम्झी करे ऐं गीता में हिकु ॿी ॻाल्हि बि श्री कृष्ण जी चयो आहे कि जेके देवताउनि में श्रेष्ठ वरुण देवता आहिनि, त असांजा वरुण देवता जा अवतार जेके झूलेलाल साईं जी कृपा सां मां सभ खां पहिरीं त झूलेलाल साईं जो जेको झूलेलाल तीर्थधाम ट्रस्ट ठही हिकु तीर्थधाम ठही रहियो आहे कच्छ भुज में नारायण सरोवर में, त मां उन जी ज़मीन जो कमु पहिरीं कयो, उनखे जे पुठियां मां महिनत करे सॼो कमु कयो ऐं हाणे मां उनजी हिकु ट्रस्टी बि आहियां। इन खां सवाइ जेका सिंधु दर्शन यात्रा लेह लद्दाख में थी रही आहे, जंहिंजो मां ॿुधायो हाणे 25 साल नेक्स्ट ईयर पूरा थींदा, इन जी जेका सब्सिडी हुई ॿियनि सभिनी स्टेट्स में कुझु में आहे कुझु में कान्हे, कुझु में 10,000 कीअं, पर सभिनी खां वधीक गुजरात में 15,000 उहा मुंहिंजे टेन्योर में थी। असांजे माननीय जेके सीएम आहिनि विजय भाई रूपाणी, उन्हनि जे नेतृत्व में इहो कमु थियो। इन खां सवाइ सिंध NCPSL द्वारा जेका सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ गुजरात उनखे 1 करोड़ जो बजट ॾेई करे चेयर उन में डेवलप कई आहे। उन में जेके सिंधी टीचर्स खे ट्रेनिंग ॾिनी वञे ऐं सिंधियत लाइ कमु कयो वञे, उन में मां एडवाइज़री कमेटी में आहियां, त उहो असां कमु कयोसीं। इन खां सवाइ जेका गुजरात सिंधी साहित्य अकेडमी उहा कुझु सालनि खां बंदि हुई, त उहा बि हाणे चालू आहे ऐं डॉक्टर जेठो लालवाणी ऐं उन्हनि जी टीम उहो कमु करे रही आहे। हिकु ॿी ॻाल्हि मां ॿुधाइणु चाहींदसि, हिकु साण 114 हिंदू जेके पाकिस्तानी हुआ उन्हनि खे सिटीज़नशिप जो कमु कयो वियो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी ऐं उन टाइम में असांजा होम मिनिस्टर राजनाथ सिंह जी हुआ, उन्हनि ॿिन्ही जी सपोर्ट सां ऐं सेंट्रल गवर्नमेंट ऐं स्टेट गवर्नमेंट जे सपोर्ट सां असां हिकु साण 114 माण्हुनि खे सिटीज़नशिप ॾियासीं। NCPSL जे तरफ़ां जेके क्लासिस ऐं जुदा जुदा कम थी रहिया आहिनि उहे असां कंदा रहंदा आहियूं। हिकु ऑल इंडिया सिंधी कवयत्री प्रोग्राम जेको पहिरियों दफ़ो इन तरह जो प्रोग्राम असां 1 मार्च ते हाणे सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ऐं NCPSL जे तरफ़ां असां कयोसीं, जंहिंमें पूरे देश जूं सिंधी कवयत्रियुनि खे असां कठो करे उहो हिकु प्रोग्राम कयोसीं। इन खां सवाइ मां ईअं चाहींदसि रेडियो TV ते मां घणेई प्रोग्राम्स असां कया आहिनि। ऐं इन खां सवाइ जेको विस्तार में मां चवणु चाहियां त विस्तार में जीअं रेलवे जा मेन कम हुआ, असांजे सहजपुर में जेका रेलवे ब्रिज हुई उहा हेठि हुई, उनजी हाइट घटि हुई, त उन में बस न पई अची सघे, त उन लाइ असां उहो कमु करे हाणे उन में मिनी बस अची सघे थी। कुबेर नगर में बि जेका रेलवे क्रॉसिंग हुई उनखे डबल करायासीं ताकी ट्रैफिक जी प्रॉब्लम सॉल्व थिए। ऐं गॾो गॾु नरोड़ा में बि जेका रेलवे ब्रिज हुई, असांजा 2 रेलवे जा मेन विषय हुआ ऐं हिते मीटर गेज हुई कुबेर नगर में, त उनखे असां ब्रॉड गेज करायासीं ऐं जेको नरोड़ा में ओवर ब्रिज ठारायासीं। टूंक में ईअं चई सघां कि टिनी हंधि जेके रेलवे जा मसइला 4 मसइला हुआ उहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी ऐं तंहिं टाइम में रेलवे मिनिस्टर सुरेश प्रभु जी हुआ, त उन्हनि जी सपोर्ट सां मिली करे उहे 2 कम सुठे नमूने असांजा थिया। ऐं गॾो गॾु हिकु ॿी ॻाल्हि मां चवणु चाहींदसि, जॾहिं मां अहमदाबाद में 95 में हिते आयसि त मां हिते बंगला एरिया में रही हुअसि, तॾहिं मां ॾिठो बरसातियुनि में उते पाणी ॾाढो रुकंदो ऐं बिल्कुलु नाभीअ ताईं पाणी रुकियल हूंदो ऐं 15-15 ॾींहं महीनो ताईं पाणी रुकियल हूंदो। त मुंहिंजे मन में तॾहिं ईअं आयो कि मूंखे एज़ अ डॉक्टर जंहिंमें पेशेंट लाइ इलाज लाइ वञो थो पए त हेॾी तकलीफ़ आहे, त जेके डिलीवरी में वेचारी लेबर पेन्स में जेके पेशेंट ईंदा हूंदा उन्हनि खे घणी तकलीफ़ थींदी। त कुदरत मूंखे मौक़ो ॾिनो, झूलण मूंखे इहो मौक़ो ॾिनो, मां जॾहिं MLA ठहियसि मां सभ खां पहिरीं इन कम खे लॻसि ऐं उन एरिया में असां स्टॉम वाटर ड्रेनेज, सिर्फ़ु इहो त हिकु मां एग्ज़ाम्पल थी ॾियां, अहिड़ा घणेई कम कयासीं त उते हाणे बिल्कुलु पाणी न रुकंदो आहे ऐं रोड बोड सभु सुठे नमूने थी विया आहिनि। इन तरह जा सभु कम असां सभिनी विस्तार में सिंधियुनि जे लाइ ऐं जेके बि असांजा नरोड़ा जा रहवासी आहिनि उन्हनि जे लाइ कम कयासीं।
जी मूंखे यादि अची रहियो आहे कि जॾहिं तव्हां मतिलबु फर्स्ट टाइम जॾहिं हिते नरोड़ा तक तां चूंडजी आया हुआ बीजेपी तरफ़ां, तॾहिं मां सिंधी टीवी हा हा तरफ़ां तव्हांजो इंटरव्यू वठण लाइ तव्हांजी हिते हॉस्पिटल आई हुअसि हा ऐं ही सेकेंड टाइम आहे हा तव्हां सां गॾु हा हा बराबर इंटरव्यू जो। हा जी जी बिल्कुलु हा 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 हींअर टाइम हा जी हा हा तक़ाज़ा आहे। हा वेंदे वेंदे असांजे व्यूअर्स जे लाइ हिकु मैसेज। व्यूअर्स खे मां हिकु इहो ई मैसेज ॾियणु चाहींदसि कि हींअर जीअं कोरोना हले थो त SMS यानी कि एस माना सोशल डिस्टेंसिंग, एम माना मास्क पायो ऐं वरी एस माना सैनिटाइज कयो। त हिते हिकु ॻाल्हि चवणु चाहींदसि कि हिकु माण्हू 92 टाइम्स फेस खे टच करे थो, त इन करे फिंगर टिप्स खे फेस खे टच न कनि, छाकाणि त असांजे सिंधी वापारी समाज आहे, इन ॻाल्हि जो ध्यानु कनि। ऐं सिंधी समाज लाइ ख़ासि चवणु चाहींदसि सभु पंहिंजे घर में झूलेलाल साईंअ जी मूर्ति रखनि, असांजी कुल देवी जेका हिंगलाज माता आहे उनजी मूर्ति रखनि ऐं घर में सिंधीअ में ॻाल्हाइनि ऐं असांजा जेके सिंधी वार त्योहार आहिनि उन्हनि खे मल्हाइनि, सिंधी लैंग्वेज खे वधाइनि ऐं गॾोगॾु जेको सिंध जो जेको मैप आहे उहो घर में रखनि ऐं पंहिंजी सिंधियत खे वधि में वधि मथे वधाइनि। जी बिल्कुलु असां नारायण बाबलाणी जी कुझु तव्हां सां पुछण था चाहिनि। तव्हां असांजे विच में टाइम कढी करे पंहिंजो, जय झूलेलाल, तव्हां जय असांजे विच झूलेलाल में नारायण भाई। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे असांजे विच में आया, मां हुन लाइ तव्हांजो लख थोराए थो आहियां ऐं मां हाणे हिना खे चवंदुसि कि पंहिंजी कार्यवाही अॻिते ॾिस वधाए। न तव्हां असांखे हिते घुरायो, असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, तव्हांजा असां शुक्रगुज़ार आहियूं। जय झूलेलाल, जय सिंधी ऐं सिंधियत लाइ तमामु सुठो कमु करे रहिया आहियो, तव्हांखे ख़ूब ख़ूब वाधायूं। हा जी जय झूलेलाल। दोस्तों हींअर असां रूबरू थियण वारा आहियूं मायाबेन कोटनाणी सां। त मायाबेन कोटनाणी खे मां स्क्रीन ते ॾिसणु चाहींदसि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हिकु दफ़ो वरी तहे दिलि सां असां तव्हांजो हिन मंच तां स्वागत कयूं था। जी धन्यवाद। मायाबेन कोटनाणी जो तारुफ़ मां ॾियां त हू बि गायनोलॉजिस्ट तौरु पंहिंजूं सेवाऊं ॾेई रहिया आहिनि, प्लस पॉलिटिक्स में पिण अॻे खां अॻियां आहिनि। हू बि एज़ अ मिनिस्टर पंहिंजूं सेवाऊं ॾेई चुका आहिनि ऐं वुमेन्स एंड पुअर वेलफेयर फैमिलीज़ जे लाइ हिननि तमामु घणो कमु कयो आहे, छोकी हो हुन खाते जा मिनिस्टर थी रहिया आहिनि। मायाबेन कोटनाणी जी तमामु घणो पॉलिटिक्स लाइफ में संघर्ष कयो आहे ऐं अॼु ही मुक़ाम हुननि हासिल कयो आहे। तव्हांजा तमामु घणा असां शुक्रगुज़ार रहंदासीं। सिंधी कम्युनिटी जे लाइ तव्हां तमामु घणी जदोजहद कई आहे। जी मायाबेन कोटनाणी जी, मां तव्हां खां इहो पहिरीं क्वेश्चन पुछणु चाहींदसि कि तव्हां पिण पंहिंजी हिकु सक्सेसफुल लाइफ ॾिठी, पंहिंजो कैरियर तव्हां एज़ अ डॉक्टर शुरू कयो, पोइ अहिड़ो कहिड़ो कारण बणिजियो जो तव्हांजो बि इंट्रस्ट पॉलिटिक्स में जाॻियो? हिना जी नमस्कार। तव्हांजे माध्यम द्वारा ऐं हिन अॼु जे माध्यम द्वारा सभिनी सिंधियुनि खे मां तमामु घणो घणो जय झूलेलाल थी चवां। ऐं सभिनी खां पहिरीं 4 लीजेंड महिलाऊं जंहिंखे अॼु पाण श्रद्धा सुमन ॾिनासीं, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां बि मां प्रणाम थी कयां, श्रद्धा सुमन अर्पित थी कयां। ऐं अॼु मां उन्हनि खे बि श्रद्धा सुमन अर्पित थी कयां कि जेके चीन सां गॾु संघर्ष कंदे कंदे असांजा रणबांकुरा शहीद थिया आहिनि, उन्हनि खे मां जी श्रद्धा सुमन थी अर्पण कयां। ऐं हिन भारत जी उन महिला शक्तिअ खे तमामु घणो नमन थी कयां कि हिन देश जी महिला अहिड़ी महिलाऊं आहिनि कि जेके पंहिंजे पुटनि खे बि कंधे ते कंधो ॾेई करे ऐं विदाई थियूं कनि। अॼु असां ॾिठोसीं जी कि जेके शहीद थिया चीन सां संघर्ष कंदे कंदे, ऐं उन मां हिकु शहीद जी माता पंहिंजे पुट खे कंधो ॾेई करे विदाई ॾिनी आहे। त अहिड़ी माता जी खे मां नमन करे असांजे भारत जी मातृ शक्ति खे नमन थी कयां मां। ऐं उहो मां पंहिंजे तव्हांजे प्रश्न खे अॻियां जवाबु ॾियण जी कोशिशि कंदसि।
तव्हां चयो कि मां जी। पॉलिटिक्स में कीअं आयसि। मां पेशे सां मेडिकल डॉक्टर। मेडिकल में वञण महिल ई हिक मन में सेवा जी भावना हूंदी आहे कि जी मन में कुछ न कुछ हूंदो आहे कि समाज जे लाइ, मानवते जे लाइ कुछ करणो आहे। एक नंढे से शहर में तमाम गुजरात जो नंढो सो गांव चइजे, डीसा, बनासकांठा डिस्ट्रिक्ट जो डीसा जो गांव, उनमें पलियसि, उनमें वॾी थियसि, उनमें पढ़ियसि, पर मुंहिंजा पिता सिंध मां ई आरएसएस सां जुड़ियल हुआ, संघ जा स्वयं सेवक हुआ। इन करे सेवा संस्कार उतां ई असांखे मिलियल हुआ। त समाज जी सेवा करणी आहे वो बचपन खां ॾिठो हो। मां खुद राष्ट्र सेविका समिति जेका आरएसएस जी हिकु महिला विंग सवारजन जी आहे, उन जी सेविका रही आहियां। मां उन जा 2 यूटीसी कैंप बि कयल आहिनि। इन करे बचपन खां वठी कोई लाड़ो रहंदो कि कीअं बि करे देश जी भक्ति करणी आहे, देश सेवा करणी आहे, राष्ट्र सेवा करणी आहे। त सेवा करण जे लाइ हिकिड़ो माध्यम खपे। त माध्यम कहिड़ो? पहिरियों माध्यम सिलेक्ट कयोसीं डॉक्टरी। मेडिकल में वेंदे 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 पोइ 95 में अहमदाबाद शहर जे सहजपुर वार्ड जा इलेक्शन आया, त उन टाइम ते चयो वियो कि हाणे महिला रिजर्वेशन सीट आई आहे। त भारतीय जनता पार्टी जे तरफ़ां साम्हूं, छो त ओॾी महिल मां पॉलिटिक्स में हुअसि कोन, पर मूंखे साम्हूं ऑफर कयूं कि तव्हां अचो ऐं पॉलिटिक्स में अची करे तव्हां हिन विस्तार जी सेवा कयो। त इन कीअं मां सम्झो कि मेडिकल सां गॾु गॾु ॿिए नमूने बि समाज जी सेवा करणी आहे, राष्ट्र जी सेवा करणी आहे, देश जी सेवा करणी आहे, त पॉलिटिक्स बि हिकु तमामु सुठो माध्यम आहे ऐं मूंखे उन में एंटर थी करे सेवा करणु खपे। त मां 95 में अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन जी कॉर्पोरेटर थियसि ऐं मूंखे ॿिए साल ई 97 में ई अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन में पहिरियों दफ़ो कंहिं महिला खे स्टैंडिंग कमेटी चेयरमैन ठहण जो मौक़ो मिलियो। त सॼे एॾे वॾे अहमदाबाद शहर जी स्टैंडिंग कमेटी चेयरमैन थियसि ऐं सेवा करण जो मौक़ो मिलियो ऐं मां स्टैंडिंग कमेटी जी चेयरमैन हुअसि ऐं पार्टीअ जे तरफ़ां मूंखे चयो वियो कि हाणे तव्हां गुजरात जी विधानसभा में अचो ऐं गुजरात जी विधानसभा में इलेक्शन लड़ो। त मां 1998 में विधानसभा में एज एमएलए इलेक्ट थी करे वियसि। तंहिंखां पोइ 2002 में वरी एमएलए थियसि, 2007 में वरी एमएलए थियसि। ये 3 दफ़ा हिक ई नरोड़ा कॉन्स्टिट्यूएंसी मां थम्पिंग मेजोरिटी सां विधायक जे तौर ते चूंडजंदी आयसि ऐं मां गुजरात सरकार में नरेंद्र भाई मोदी जी सरकार में शिक्षा मंत्री भी रहियसि, उच्च शिक्षा मंत्री ऐं महिला बाल कल्याण विभाग, ये 2 विभाग मूं संभालिया। गॾु गॾु साइंस एंड टेक्नोलॉजी जो जेको माननीय मुख्यमंत्री खुद संभालींदा हुआ, उन्हनि जा प्रश्नोत्तरी जा जवाब मुंहिंजे हिस्से में ईंदा हुआ, उहे मां ॾींदी हुअसि। ऐं उन खां अॻियां वधी करे भारतीय जनता पार्टी मूंखे संगठन में बि कमु करण जो तमामु सुठो मौक़ो ॾिनो। मां सॼे गुजरात जी महिला विभाग जी महिला मोर्चा जी अध्यक्ष रहियसि ऐं तंहिंखां पोइ मां अहमदाबाद शहर जी जनरल जी भारतीय जनता पार्टी जी अध्यक्ष रहियसि। ईअं धीरे 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 कमु कंदे कंदे लॻंदो वियो कि भई मूंखे सेवा करणी आहे, त सेवा जो माध्यम मिलंदो वियो ऐं मां कमु कंदी वयसि ऐं मूंखे मौक़ो ॾींदा विया त मां पॉलिटिक्स में एंटर इन हिसाब सां थियसि। ईअं मूं तव्हांखे ॿुधायो आहे। तव्हां शायदि हींअर बि ताज़ो ई भारतीय सिंधु सभा जी लेडीज़ विंग तां बि एज अ प्रेसिडेंट चूंडजी आया आहियो, त इन लाइ खूब खूब तव्हांखे वाधायूं। जी जी खूब खूब धन्यवाद। जी, असांखे तमामु घणो नाज़ आहे तव्हां ते। तव्हां जूं एॾियूं ऊचायूं ॾिसी करे असांखे पंहिंजो कद तमामु घणो नंढो महसूस थींदो आहे। तव्हां असांजा प्रेरणा स्त्रोत आहियो। मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन आहे दीदी कि तव्हां एज अ प्रोफेशन भी मतलब एज अ मेडिकल लाइन में तव्हां एॾा एक्टिव रहिया ऐं पॉलिटिक्स में समाज सेवा में, त सभिनि सां तव्हां कीअं निभायो पंहिंजो रोल ईअं चङी तरह? ये हिनजे जीअं चइबो आहे न, खुदी को कर बुलंद इतना को खुदा को भी कहे कि तेरी मदद क्या है। पंहिंजो पाण में आत्मविश्वास जॾहिं हूंदो आहे न कि मूंखे कुझु करिणो आहे, समाज जे लाइ कुझु करिणो आहे, त रस्ता निकिरंदा वेंदा आहिनि। ऐं मुंहिंजा सभिनी खां वॾी हिकु प्रेरणा स्रोत भारत माता आहे। भारत माता जी सेवा करणी आहे ऐं भारत माता खे वरी विश्व गुरु जो स्थान ॾियारणो आहे। इहो मुंहिंजे लाइ प्रेरणा स्रोत रहियो आहे
ऐं ॿियो मुंहिंजे लाइ प्रेरणा स्रोत रहिया विवेकानंद जी। विवेकानंद जी जो जीवन मां हमेशह पढ़ंदी हुअसि, नंढी हूंदी हुअसि तॾहिं खां वठी। ऐं विवेकानंद जी चवंदा हुआ कि हमेशह उत्तिष्ठ जागृत, ऐं जेसिताईं तव्हां थकिजो न तेसिताईं पिया अॻियां वधो। त उहो मूंखे उहो मंत्र मुंहिंजे जीवन में हमेशह फिरंदो रहंदो। इन करे मूंखे लॻंदो हो कि मूंखे कुझु करणो आहे। विवेकानंद जी चयो कि 33 करोड़ देवताउनि खे भुलिजी वञो ऐं 33 करोड़ माण्हुनि जी तव्हां सेवा कयो, मानवता जी सेवा कयो। तॾहिं खां मूंखे लॻंदो हो कि भई मूंखे मानवता जी सेवा करणी आहे। ऐं उन मानवता जी सेवा करण जो जॾहिं ध्येय हिकिड़ो मिली थो वञे न, पोइ रस्ता पंहिंजो पाण ई खुलंदा था वञनि। ऐं मन में हिकु जॾहिं भावना थी अची वञे। ॿियो मूंखे भारतीय जनता पार्टीअ में असांजा जनसंघ जे टाइम ते पंडित दीनदयाल उपाध्याय जी स्थापक हूंदा हुआ, ऐं उन्हनि जो हिकिड़ो मंत्र हूंदो हो कि अंत्योदय एकात्म मानववाद। त उहो अंत्योदय जो मतिलबु आहे कि हिन देश में रहंदड़ आख़िरी माण्हू जेको आहे, छेवाड़े जो मनुष्य, उहो जेसिताईं सुखी नथो थिए तेसिताईं पाण स्वराज्य नथा माणे सघूं। तव्हां स्वराज्य त आणे था सघो, पर सुराज्य जंहिंखे सुठो राज्य चइबो आहे उहो तव्हां नथा ॾेई सघो। इन करे उहो पंडित दीनदयाल उपाध्याय जी जो मंत्र बि मूंखे हमेशह लॻंदो हो। ऐं असांजी भारतीय जनता पार्टी वैल्यू बेस्ड पार्टी हुई। हिकिड़ी माना ईअं न कि ख़ाली सत्ता ते अची करे वेहणो आहे। सत्ता आहे सिर्फ़ सेवा जो साधन। ऐं उहो ॾिसी करे ई मां भारतीय जनता पार्टी में कमु करणु शुरू कयो ऐं रस्ता खुलंदा विया। ऐं ॿी ॻाल्हि हिना जी, तव्हां जेको चयो कि मुंहिंजो जीवन संघर्षमय बि रहियो आहे जी, पॉलिटिक्स में रहंदे रहंदे बि। सॼी तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे कि मूंखे केॾा संघर्ष करणो पिया आहिनि, पर ईश्वर इम्तिहान वठंदो आहे, परीक्षा वठंदो आहे। ऐं जॾहिं परीक्षा वठंदो आहे त उन में रस्ता बि पाण ई ॾेखारींदो आहे। इन करे भॻवान पाण ख़ुदि रस्ता ॾेखारिया आहिनि। कर्म कंदो वेंदो आहे त उन में अड़चनूं ईंदियूं आहिनि, त उन आपत्तीअ खे अवसर में कीअं मटणो, इहा हिकु टेक्टिक हूंदी आहे, इहा हिकु ट्रिक हूंदी आहे। ऐं उहा हिकु सद्बुद्धि ईश्वर ॾींदो आहे। त जीअं हर आपत्तीअ खे अवसर में मटण जी पंहिंजे सिंधी समाज जे हर भाउ भेनर में इहा ताक़त आहे। पाण सिंध मां हिते आयासीं, कुझु बि खणी न आयासीं, हेॾी वॾी आपत्ति असांजे मथां आई, त उन आपत्तीअ खे पाण अवसर में मटियोसीं सिंधियुनि। झूलेलाल भॻवान जी महिर थी असांजे मथां, ऐं असां अॼु सॼी दुनिया खे रस्तो ॾेखारे रहिया आहियूं। सॼे भारत वर्ष जा सभु सिंधी सॼी दुनिया खे रस्तो ॾेखारे रहिया आहिनि। अॼु कोई देश अहिड़ो न आहे कि जिते सिंधी न आहिनि। अॼु कोई फैकल्टी अहिड़ी न आहे कि जंहिंमें सिंधी न आहिनि। अॼु कोई अहिड़ो फील्ड न आहे कि जिते सिंधी न आहिनि। पोइ मेडिकल हुजे, इंजीनियरिंग हुजे, पॉलिटिक्स हुजे, एडवोकेसी हुजे, हर फील्ड में सिंधी आहिनि। ऐं सिंधी पुरुषार्थी खां वठी परमार्थी बि थिया आहिनि। त उहो पुरुषार्थ कंदे कंदे मुंहिंजे अंदरि उहो परमार्थ करण जी भावना आई, ऐं उन भावना सां गॾु मूंखे प्रेरणा मिलंदी वई। ऐं मुंहिंजे परिवार जो मूंखे तमामु घणो साथ सहकार मिलंदो वियो। मुंहिंजा हस्बैंड आहिनि, उनजो मूंखे तमामु घणो साथ सहकार मिलियो। मुंहिंजो ॿार आहे, उनजो मूंखे घणो साथ सहकार मिलियो। इन करे साथ सहकार मिलंदो वियो ऐं मां हीउ कमु कंदी वियसि। जी बिल्कुलु। मुंहिंजो ई लास्ट क्वेश्चन रहंदो तव्हां सां कि जेके औरतूं पॉलिटिक्स में सक्रिय थियणु चाहिनि थियूं, उन्हनि जी रहनुमाई तव्हां उन्हनि खे गाइडेंस कीअं ॾियणु चाहींदा? हा, हिन जो तमामु सुठो तव्हां प्रश्न पुछियो आहे कि पॉलिटिक्स में जेके अचणु चाहिनि था उन्हनि खे पहिरीं त मन में इहा भावना रखणी आहे कि मूंखे पॉलिटिक्स खे सेवा जो हिकु माध्यम ठाहिणो आहे। पॉलिटिक्स में मूंखे कुझु प्राप्त न करणो आहे। पद जी लालसा न रखणी आहे। जे पद जी लालसा रखंदासीं या ख़ुदि कुझु प्राप्त करण जी लालसा रखंदासीं त पोइ पॉलिटिक्स में फिसलन आहे, फिसली पवंदासीं। पर पॉलिटिक्स कुझु ॾियण जे लाइ आहे, कुझु वठण जे लाइ न आहे। ऐं मूंखे पॉलिटिक्स बि करणी आहे त न देश जे लाइ पॉलिटिक्स करणी आहे, न कि ख़ुदि जे लाइ पॉलिटिक्स करणी आहे। इहो जॾहिं क्लैरिटी सां गॾु, बिल्कुलु स्पष्टता सां गॾु पाण पॉलिटिक्स में एंटर थींदासीं त हिकु सुठो माध्यम आहे सेवा करण जो, करे सघंदासीं। ऐं ॿियो ॿुधाईंदीमांव कि स्वयं सेवी संस्थाऊं बि आहिनि। जीअं असांजी भारतीय सिंधु सभा आहे,
उहा बि सेवाकीय कम करे रहिया आहियूं, असां उन में बि सेवाकीय कम कंदा आहियूं। उन में ॿारनि में सुठा संस्कार अचनि, सिंधियत सां जुड़ियल रहनि ॿार, असांजी नई जनरेशन में सिंधियत अचे। उन लाइ वेकेशन में बाल संस्कार शिविर हलाए करे उन्हनि ॿारनि में सिंधियत जा संस्कार कीअं अचनि, पंहिंजे देश सां कीअं जुड़नि, पंहिंजे राष्ट्र भावना उन्हनि जे अंदरि कीअं अचे, उहे संगठित कीअं थी सघनि, उन्हनि ॿारनि जे अंदरि सेवाकीय भावना कीअं अचे, उहे सभु संस्कार ॾियण जो कमु असां कंदा रहंदा आहियूं। त पॉलिटिक्स हुजे या स्वयं सेवी संस्थाऊं हुजनि, जिते बि हुजूं, पाण सेवा खे सिर्फ़ हिकिड़ो साधन सम्झूं, उन संस्था खे हिकु साधन सम्झूं सेवा करण जो, त ई पाण उन में अंदरि अॻियां वधी सघंदासीं। बाक़ी जे पॉलिटिक्स खाली पद प्राप्त करण लाइ या पंहिंजो नालो करण लाइ पॉलिटिक्स में ईंदासीं त पोइ पॉलिटिक्स में तमामु थोरे समय लाइ टिकी सघंदो, पर उहो पॉलिटिक्स लंबी न करे सघंदो। इन करे इहो हिकु मन सां स्पष्टता रखणु तमामु ज़रूरी आहे। जी बिल्कुलु, तमामु घणा नेक ख़्याल तव्हांजा आहिनि। मूंखे लॻे थो असांजा व्यूअर्स बि तव्हांजी हिननि हिदायतुनि खे मञींदा ऐं जिन खे पॉलिटिक्स में अचिणो आहे उहो समाज सेवा जे उद्देश्य सां ई हू दाख़िल थींदा। तव्हां असांजे मंच ते आया, शुक्रिया। जॾहिं तव्हां टाइम कढी करे असांजी निमाणी निंड ते टाइम कढी करे आया, तव्हांजा मां लख थोरा आहियां। हिकिड़ो शॉर्ट नोटिस ते नारायण जी तव्हांजो धन्यवाद, तव्हां हिकु मौक़ो ॾिनो आहे असांखे पंहिंजा वीचार रखण जो, इन करे तव्हांजो तमामु ख़ूब 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 धन्यवाद। मैं तव्हांखे वेंदे वेंदे वरी वाधायूं थो ॾियां कि कल्ह ई तव्हां भारतीय सिंधु सभा सॼे भारत जी महिला विंग जा प्रमुख बणिया आहियो। तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं। जी, भारतीय सिंधु सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सां जुड़ियल संस्था आहे ऐं सेवा खे कमु कंदी रहंदी आहे। इन करे हिन में बि महिलाउनि खे संगठित करे ऐं हिकु सेवा करण जो मूंखे मौक़ो मिलियो आहे। तव्हां सभिनी जूं शुभेच्छाऊं, तव्हां सभिनी जो साथ सहकार मिलंदो त हिन संस्था जे माध्यम द्वारा बि मां सेवा करे सघंदमि। धन्यवाद। जय जय। मां हींअर इनवाइट करणु चाहींदमि असांजे कॉर्पोरेटर कंचन गिदवाणी जी खे। नमस्कार। सभिनी खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी खे जय झूलेलाल। आवाज़ अचे पई? जी अचे पई थी। मुंहिंजी आवाज़ क्लियर अचे पई स्वागत आहे। जी अचे पई थी। हा, तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन शो में। तव्हां असांजे सिंधियत जो शान आहियो। हीना जी, मुंहिंजी आवाज़ अचे पई तव्हांखे? हाँ जी अचे पई थी। तव्हांखे मुंहिंजी आवाज़ अचे थी? बिल्कुलु आवाज़ अचे पई मूंखे बि। मुंहिंजी अचे पई तव्हांखे? जी बिल्कुलु बिल्कुलु। दीदी तव्हांजो तारुफ़ ॾियां त तव्हां असांजे भारत जे साफ़ सुथरे शहर इंदौर में एज अ कॉर्पोरेटर सेवा ॾेई रहिया आहियो। जी। तव्हां पंहिंजी ज़ुबानी कुझु पंहिंजे बारे में चवणु चाहींदा? बिल्कुलु। मां सिंधी समाज जे तरफ़ां, सॼे इंदौर जे तरफ़ां तव्हां सभिनि जो पहिरियों धन्यवाद कंदसि कि तव्हां नारायण भाई ऐं हीना जी, तव्हां हे कार्यक्रम असांखे हिकु प्लेटफॉर्म ॾिनो ॻाल्हाइण जे लाइ, उनजे लाइ तव्हांखे धन्यवाद। इंदौर में हिन कोरोना जी महामारी जे विच पॉलिटिक्स में अची करे असां काफ़ी सेवायूं कयूं आहिनि जी। ऐं पॉलिटिक्स में अचणु खपे। ख़ासि करके सिंधी समाज जी मां महिलाउनि खे चवणु चाहींदसि कि पॉलिटिक्स में ज़रूरु अचनि, क्योंकि असांजूं महिलाऊं सिंधी महिलाऊं घटि थियूं अचनि, पॉलिटिक्स में जुड़णु नथियूं चाहिनि। ऐं मां इंदौर में वृद्धाश्रम ऐं नारी निकेतन संचालित कयो आहे। उनमें असांजा सांसद शंकर लालवानी जी इंदौर जा लोकप्रिय सांसद आहिनि ऐं उहे ट्रस्टी बि आहिनि वृद्धाश्रम में ऐं नारी निकेतन में। त इन प्लेटफॉर्म जे थ्रू असां सेवायूं कंदा रहिया हुयासीं ऐं उन हिसाब सां पोइ वरी असां पॉलिटिक्स में अची वियासीं। पर हिकिड़ो ॾाढो सुठो प्लेटफॉर्म आहे पॉलिटिक्स में अची करे ऐं असां सेवा सुठी करे था सघूं। इंदौर स्वच्छता में नंबर 1 आहे ऐं अॼु बाबा रामदेव जी ऐं भाउ शंकर लालवानी सांसद सां जुड़ी करे 10,000 माण्हुनि योग कयो आहे। त इंदौर नंबर 1 शहर स्वच्छता में और नंबर 1
स्वस्थता में भी कि स्वस्थ माण्हू हूंदो त पंहिंजो मन स्वस्थ रहंदो, त शरीर स्वस्थ रहणु ॾाढो ज़रूरी आहे। उन जे प्रचार में बि अॼु असांजा 10,000 माण्हू जुड़िया बाबा रामदेव जी सां ऐं शंकर लालवानी भाई साहब सां, जेको असां वर्ल्ड रिकॉर्ड ठाहियो आहे स्वच्छता में स्वस्थता में। त उनजे जी लाइ बि मतिलबु भाशंकर लालवानी काफ़ी सहयोग कंदा रहंदा आहिनि। पॉलिटिक्स में जुड़ी करे असां काफ़ी सेवायूं कंदा रहंदा आहियूं जी ऐं इहो माध्यम ॾाढो सुठो आहे। जी ऐं उनमें असां जीअं हाणे कोरोना जी महामारी में असां राशन जा पैकेट जाम सारा विरायासीं सरकार जी मदद सां, प्लस असांजो भाशंकर लालवानी सांसद उन्हनि जाम असांखे मदद कई, छोकी असांजो कोई सिंधी भाउ सांसद आहे त इंदौर शहर में त असांखे बसि उन खां सवाइ भैया असांखे हीअ शइ विराइणी आहे या असांखे हिते ही ॾियणो आहे त शंकर भाउ असांखे ॾाढी मदद कंदा आहिनि। जी त उनमें असां बि मतिलबु हिकिड़ो मन ख़ुशि थींदो आहे अगरि कंहिंजी सेवा पाण कयूं था त असां असांजो स्वार्थ आहे, असांजो मन थो ख़ुशि थिए, इहो असां स्वार्थी आहियूं, असांजो मन थो ख़ुशि थिए ऐं मथे वारे सेवा असांखे सोंपी आहे त असां कयूं पिया, बाक़ी त असां में काई ताक़त कान्हे। इहे सभु गुरूअ जी कृपा सां ई सभु कमु थींदो आहे। जी तव्हां मां घणनि सालनि निर्विरोध खां पार्षद कॉर्पोरेटर आहियां। आहियो? जी तव्हां घणनि मूंखे सालनि खां कॉर्पोरेटर आहियो? न मां 5 साल आहियां, 5 साल मां नगर जी उपाध्यक्ष रहियसि इंदौर शहर जी, ऐं उनखां पोइ वरी मूंखे पार्षद 5 साल थिया आहिनि। 30 सालनि खां मां सेवा कयां पई पंहिंजे सिंधी समाज में जुड़ी करे। काफ़ी जी संस्थाउनि सां मां जुड़ियल आहियां। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जी मां प्रदेश उपाध्यक्ष आहियां ऐं इंदौर में काफ़ी सारियूं संस्थाऊं आहिनि, उनमें कंहिंमें मां संरक्षक आहियां, कंहिंमें अध्यक्ष आहियां, प्लस रोटरी क्लब ऐं लायंस क्लब इन्हनि सां जी जुड़ी करे मां हे जेको वृद्धाश्रम ऐं नारी निकेतन आहे इन में मां सभिनि खे हिकु जोड़े करे ऐं इहे सेवायूं कयां पई ऐं कराए मुंहिंजो गुरू पियो असांखे ताक़त कान्हे जी या हुनजी जीअं ईश्वर त जी महिरबानी। जी जीअं त तव्हां क्लीन सिटी इंदौर जा कॉर्पोरेटर आहियो त असांखे बि काई टिप्स ॾियो, असां पंहिंजा शहर साफ़ सुथरा रखे सघूं। इहा त हिकु ॻाल्हि मां चईंदसि कि माननीय प्रधानमंत्री असांजा नरेंद्र मोदी जी जेकी पहल कई न स्वच्छता जी, त इंदौर जी जे शहर में असांजे कारपोरेटर में रही करे असां मतिलबु माण्हुनि खे जागरूक कयोसीं। यानी मां पंहिंजे वार्ड में, मुंहिंजे वार्ड में सभु सिंधी आहिनि ऐं उतां मां निर्विरोध पार्षद आहियां, अनअपोज पार्षद आहियां, मूंखे मतिलबु मुंहिंजे अगेंस्ट में कोई न बीठो, जबकि उहो कांग्रेसी वार्ड हुयो। पर जी हिते इंदौर शहर में एकता एतिरी अथव कि कांग्रेस अगरि बीठो आहे त कांग्रेस खे खटाईंदा, अगरि बीजेपी आहे त बीजेपी खे खटाईंदा। इहो मूंखे सिंधियुनि जो ॾाढो सुठो लॻंदो आहे। सिंधी जिते रहनि इहा ॻाल्हि ज़रूरु कनि कि पंहिंजे सिंधियत खे ज़रूरु ॾिसनि ऐं सिंधियुनि जी मदद कनि। त जी उनमें असां छा आहे, असांजे वार्ड में असां माण्हुनि खे जागरूक कयोसीं कि भई तव्हां कचिरो न फिटी कयो, पंहिंजो वार्ड मुंहिंजो साफ़ रहंदो त मुंहिंजो वार्ड आदर्श वार्ड कहलाईंदो। त अॼु मुंहिंजो वार्ड आदर्श वार्ड आहे त इहो असां प्रचार ॾाढो कयोसीं ऐं घर घर वञी करे पेम्पलेट विराइणा, घर घर डस्टबिन विरायासीं, घर घर मतिलबु वञी करे असां उन्हनि खे चवंदा हुआसीं कि तव्हां कचिरो न फिटी कयो, मुंहिंजो आदर्श वार्ड ठहे, असां सिंधियुनि जो नालो थींदो। त ईअं करे असां हुनखे ॾाढो महिनत सभिनी पार्षदनि कईसीं ऐं इहो ॾाढो कमु बढ़िया थी वियो। त जी पहिरों बिल्कुलु मां साफ़ सफ़ाई कंदसि त मूंसां ॿिया जुड़ंदा त कंदा। त इन्हनि माण्हुनि खे इहो सेखारियोसीं कि पहिरों तव्हां कयो ताकि जी असांजो वार्ड साफ़ थिए त असांजो शहर साफ़ थींदो त इंदौर साफ़ थींदो। अॼु इंदौर 3 दफ़ा नंबर 1 थी वियो अथव, 3 दफ़ा जी असां आया आहियूं, हाणे 4थों दफ़ो बि उमेद आहे असां ईंदासीं। जी बिल्कुलु तव्हांखे ॾिसी करे सिर्फ़ु यही लफ़्ज़ मुंहं मां निकिरनि था, नारी शक्ति जिंदाबाद। नारी शक्ति जिंदाबाद। ऐं मां चाहींदसि नारियुनि खे, महिलाउनि खे महिला ही महिला को आगे बढ़ाए, छोकी महिला ई हूंदी न त महिला खे अॻिते वधाईंदी, महिला अगरि अॻिते वधाईंदी त असांखे ॿिया अॻिते माण्हू खपनि, ॿियूं महिलाऊं खपनि। त हमेशह असां महिलाउनि खे अॻिते वधायूं, इहो असां बिल्कुलु कयूं ऐं सिंधियत खे वधाईंदा रहो। इहा मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि अॼु भाउ नारायण भैया ॾाढो सुठो प्लेटफॉर्म ॾिनो आहे त असां पंहिंजा वीचार रखी सघियासीं। ॾाढो ॾाढो धन्यवाद तव्हांखे।
इन प्लेटफॉर्म ते तव्हां असांखे बि यादि कयो, ॾाढो धन्यवाद। हीना भेण खे बि धन्यवाद। मां तव्हांखे धन्यवाद ॾियां। उन खां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कि तव्हां सां मां लास्ट ईयर इंडोर में गॾिजो हुअसि। हुन खां पोइ जी मां तव्हांजो जोश ऐं जफ़्तो जेको ॾिठो दिल्लीअ में, जेको असां पाकिस्तान हाई जी कमिश्नर जे साम्हूं असां जेको धरनो विधो हो, उन में जी तव्हां जी इंडोर मां पाण सां गॾु चङनि लेडीज़ खे वठी आया हुआ ऐं हुते जी ॾाढी शक्तिअ पंहिंजो जेको जोश ॾेखारियो, उन लाइ जी तव्हां उन्हनि में सभिनी खां अॻिते हुआ। तव्हांजो जाम जाम धन्यवाद। तव्हां पंहिंजो टाइम कढी करे असां वटि आया। तव्हांखे इहो जज़्बो ॾेखारण जे लाइ कंहिंजा पुठियां कंहिंजो हथ हुजणु खपे। त मूंखे भाउ शंकर लालवानी जो एतिरो सपोर्ट हूंदो आहे, भाउ हथ हुननि जो हूंदो आहे त मां सभु कम भॻवानु कराए छॾींदो आहे। अॼु शंकर लालवानी वृद्धाश्रम में बि ट्रस्टी आहिनि, नारी निकेतन में ट्रस्टी आहिनि ऐं सपोर्ट कंदा रहंदा आहिनि। कंहिं कम जे लाइ निकिरंदी आहियां त भैया खे चवंदी आहियां, भैया मां वञांव थी हिन कम जे लाइ, अगरि सुठो आहे या ॾिंगो आहे पर तव्हांजो सपोर्ट खपे। त कंहिं वॾे जो सपोर्ट ज़रूरी आहे। ऐं भारतीय जनता पार्टी हिकिड़ी, मूंखे लॻे थो कि सोशल एक्टिविटी अगरि करणी आहे पाण खे त भारतीय जनता पार्टी सां मिली करे ॾाढो सुठो कमु करे था सघूं। जी धन्यवाद। धन्यवाद। मां हाणे इनवाइट करणु चाहींदमि असांजी विष्णी ईसरानी दीदी खे। जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे असांजे सिंधी हेरिटेज पेज ते। विष्णी दीदी जो तारुफ़ मां ॾियां, हू कंहिं शख़्स तारीफ़ जा मोहताज त कोन आहिनि, पर तंहिं हूंदे बि जेके असांजा नवां व्यूअर्स असां सां जुड़ी रहिया आहिनि उन्हनि खे मां ॿुधाईंदसि त विष्णी दीदी एज़ अ सिंगर असां सभिनि सिंधियुनि जे दिलनि ते राज करे रहिया आहिनि। हू हिकु सुठा सिंगर आहिनि। एज़ अ टीचर उन्हनि पंहिंजो कैरियर शुरू कयो हो ऐं उन खां पोइ हू सिंगिंग में मुड़िया। तंहिंखां सवाइ पॉलिटिक्स में बि हू एंटर थी चुका आहिनि ऐं भारतीय सिंधु सभा में बि हू मेंबर आहिनि। तव्हांजो असां हिकु दफ़ो वरी तहे दिलि सां स्वागत कयूं था। शुक्राना दीदी, तव्हां एज़ अ मतिलबु हिकु हेॾा मशहूरु सिंगर आहियो, त तव्हांजी शुरूआत जेका आहे हिकु तव्हांजे मनपसंद गीत सां थी वेंदी। ये सभ खां अवल त मां भाउ नारायण बाबलानी ऐं तव्हांजी सिंधी हेरिटेज पेज जी शुक्रगुज़ार आहियां जो अॼु अहिड़ो सुहिणो मौक़ो असांखे तव्हां ॾिनो आहे। ऐं मुंहिंजो नमन आहे उन्हनि चइनी शक्तियुनि खे जिन जे करे अॼु असीं सभई जुड़िया आहियूं। उन्हनि जे चरणनि में मुंहिंजा नमस्कार, जिन में ॿ त शख्सियतूं मुंहिंजे गांधीधाम आदिपुर जूं आहिनि, दादी निर्मला गजवानी ऐं दादी कृष्णा बंबानी जी, जिन त मूंखे एतिरो प्यार ॾिनो आहे जो शायदि मां उन्हनि वटां ॾाढो कुझु सिखी आहियां। ऐं जे तव्हीं चओ था गीत, त गीत बि मां अॼु तव्हांखे पद्म श्री दादा होंदराज दुखायल साहिब जिन जी लिखियल हीअ रचना ॿुधाए रही आहियां। छो त दादा जिन बि एतिरियूं रचनाऊं लिखियूं आहिनि। मालिक खे स्तुति कई आहे, मालिक खे प्रार्थना कई आहे त मालिक मुंहिंजी ॿेड़ी तार, सभ जी ॿेड़ी तार, जग जी ॿेड़ी तार, विश्व जी ॿेड़ी तार। त मां तव्हांजे अॻियां इहा प्रार्थना दादा होंदराज दुखायल साहिब जिन जी पेश करे रही आहियां। हाय लाल सभई चओ झूलेलाल, पातणी मुंहिंजी ॿेड़ी तार, पातणी सभ जी ॿेड़ी तार, ओ मुंहिंजी ॿेड़ी तार, सभ जी ॿेड़ी तार, कुल जी ॿेड़ी तार, मुंहिंजी ॿेड़ी तार, सभ जी ॿेड़ी तार, कुल जी ॿेड़ी तार, पातणी जग जी ॿेड़ी तार, पातणी सभ जी ॿेड़ी तार।
बेड़ीअ जा सभु संज पुराणा वे करवीर तयालिंग साणा बेड़ीअ जा सभु संज पुराणा वे करवीर तयालिंग साणा कह थोड़े कर पार कह थोड़े कर पार मुंहिंजी बेड़ी तार ओ मुंहिंजी बेड़ी तार सब जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार मुंहिंजी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार जग जी बेड़ी तार पातणी सब जी बेड़ी तार पातणी सब जी बेड़ी तार वंज हलाए आओ न जाना वासणाओ की न सुञाणा वंज हलाए आओ न जाना वासणाओ की न सुञाणा वेझो साइल वार वेझो साइल वार मुंहिंजी बेड़ी तार ओ मुंहिंजी बेड़ी तार सब जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार मुंहिंजी बेड़ी तार सब जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार पातणी जग जी बेड़ी तार पातणी सब जी बेड़ी तार ओ अर्ज दुखायल ॼाणो गाना आया जे मुंहिंजा मीर मुहाणा अर्ज दुखायल ॼाणो गाना आया जे मुंहिंजा मीर मुहाणा हासिल हिम्मत नहार हासिल हिम्मत नहार मुंहिंजी बेड़ी तार ओ मुंहिंजी बेड़ी तार सब जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार मुंहिंजी बेड़ी तार सब जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार पातणी जग जी बेड़ी तार पातणी सब जी बेड़ी तार ओ मुंहिंजी बेड़ी तार जग जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार मुंहिंजी बेड़ी तार सब जी बेड़ी तार कुल जी बेड़ी तार पातणी विश्व जी बेड़ी तार पातणी विश्व जी बेड़ी तार पातणी विश्व जी बेड़ी तार जी असांजी बि दूल्हेदार इहा ई प्रार्थना आहे त सॼे विश्व जी बेड़ी तारे सभिनि खे हिन दुख मां असांखे आज़ाद करे जी तमामु जी घणो हीना जी सुरीलो आवाज़ आहे विष्णु दीदी मां तव्हांजी तमामु घणी वॾी फैन आहियां जी शुक्राना जी दीदी जी दीदी बस मालिक जी मेहर रही आहे जी 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 हीना जी असां रूबरू कॾहिं मिलिया कोन आहियूं पर मां तव्हांजा तमामु घणा वीडियोस ॾिठा आहिनि ऐं हिकु दफ़ो गांधीधाम अचणु थियो हो त लीलाशाह जी जेका समाधि आहे उते तव्हांजो लाइव प्रोग्राम मां माणियो हो तव्हांजो जी शुक्राना जी दीदी तव्हांजी सिंगर जो जेको तव्हांजो सफ़र आहे उहो कीअं शुरू थियो असांजे नवनि व्यूअर्स खे थोरो ॿुधाईंदा जी हिना जी बचपन खां माना गॉड गिफ्ट रही आहे संगीत जी किथे कोई शिक्षा वरतल कोन्हे
पर जी बचपन खां ई स्कूल में ॻाईंदे, पोइ धीरे धीरे मंदरनि में, धीरे धीरे संतनि जे चौकियुनि में, पोइ ईअं रहमतूं ईंदियूं रहियूं, संतनि जूं आसीसूं थींदियूं रहियूं, लाल साईं जी आसीस थींदी रही। ऐं तव्हां ॿुधो मूंखे साईं लीलाशाह साहिब जिन जे दरबार में बि ॻाईंदे त सालनि खां वठी उते बि समूह लगन थींदा आहिनि। साईं जो जनमोत्सव हुजे, साईं जो मेलो हुजे त उते हर साल हाज़िरी हिन दासीअ जी लॻंदी आहे। इहा किरपा आहे। ऐं ख़ासि करे संगीत जे क्षेत्र में मां ऑल इंडिया रेडियो भुज ते बि एप्रूड कलाकार आहियां, जेतोणीकि मूंखे ख़ुदि अजब लॻंदो आहे त ही सभु कुझु मथां पाणे पियो थो थिए। ऐं काफ़ी सालनि खां उते नाटकनि में बि ऑल इंडिया रेडियो ते बहिरो वठंदी आहियां। ऐं संगीत जो हिकु अहिड़ो क्षेत्र आहे न जेका ख़ुदि ख़ुदा सां हिकु भक्तीअ जी जेका तार जुड़े थी ऐं पोइ सभिनी जो प्रेम मिले थो, संतनि जी आसीस मिले थी। बाबा गोदड़िया वारा घनश्याम हुजनि, अमर सेठ साईं कंवरराम साहिब जन, मुंहिंजा सचा साईं सतराम साहिब जिन, सुहिणा साईं साधराम साहिब जिन, त सभिनी संतनि सां एतिरो प्रेम रहियो आहे, सभिनी जी एतिरी दुआ रही आहे कि ईअं थींदो आहे न भई सभिनी जो प्यार मिलंदो वियो ऐं हौसलो वधंदो वियो। समाज जो बि ओतिरो ई मूंखे प्यार मिलियो आहे जंहिंजी हीअ जेका तव्हीं मूंखे अॼु संगीत जे माध्यम में ॿुधी रहिया आहियो, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आशीर्वाद ऐं प्यार आहे। जी बिल्कुलु, तमामु घणो सुरीलो तव्हांजो आवाज़ आहे ऐं बिना कंहिं ट्रेनिंग जे ही तॾहिं ई पॉसिबल थी सघे थो जॾहिं ईश्वर जी कृपा तव्हांजे मथां हुजे। जी जीअं त तव्हां गांधीधाम कोऑपरेटिव लिमिटेड बैंक जो डायरेक्टर पिण रही चुका आहियो, जी तव्हां जी हेॾी सारी फील्ड्स पाण कीअं मतिलबु संभाले वेठा आहियो तव्हां एज़ अ टीचर प्रोफेशन, तव्हांजो शौक़ सिंगिंग ऐं हिते बि डायरेक्टर, तव्हां सभिनि खे सभई जेके उहिदा आहे गॾु खणी करे कीअं हलंदा आया आहियो? एक्चुअली हिना जी छा थींदो आहे कि करण कराइण वारो आहे सारे जग जो कारण पाण, मालिक पाण ई असां खां उहे कार्य कराईंदो आहे जेके असांजी कर्म में लिखियल आहिनि, पर असांखे माध्यम बणाईंदो आहे मालिक। पोइ केॾी महिल कंहिं जाइ ते विहारींदो आहे, केॾी महिल कंहिं जाइ ते विहारींदो आहे। असां संसार में हिकु रोल अदा कंदा आहियूं, केॾी महिल नाटक कहिड़ो मिलंदो आहे त उहो रोल अदा कबो आहे, केॾी महिल स्कूल में, घर में, पॉलिटिक्स में, संगीत में। मूंखे माण्हू चवंदा आहिनि 4 in 1, घणेई दफ़ा माण्हू चवंदा आहिनि, सभई चवंदा आहिनि भई त 4 in 1 तूं पहुची कीअं, त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मालिक जी महर आहे ऐं वॾनि जी आसीस आहे। जी तव्हां बिल्कुलु। पॉलिटिक्स में कीअं आया उन बारे में थोड़ी रोशनी विझो। नारायण भैया, पॉलिटिक्स में स्कूल में नौकरी कंदी हुयसि त असांजा साईं भगवान दास अभिचंदानी जी मुंहिंजा प्रिंसिपल हुआ ऐं उहे पॉलिटिक्स में सदाई बहिरो वठंदा हुआ ऐं उहे सिंधियत जे लाइ बि काफ़ी कोशिशूं कंदा हुआ। उन्हनि जी दिली इच्छा हूंदी हुई त असांजा सिंधी ॿार अॻियां वधनि। उन स्कूल में पढ़ण जे करे 5 साल जी उमिरि में मां गिदवाणी स्कूल में आयसि, उते ई पढ़ियसि, उते ई टीचर ठहियसि, उते ई हेडमास्टर थी करे मां रिटायर थियसि। माना मुंहिंजी ज़िंदगीअ जा घणे में घणा साल मूं पंहिंजे स्कूल खे ॾिना ऐं इनजे करे मूंखे स्कूल मां प्यार बि ओतिरो ई मिलियो। त साईं अभिचंदानी साहिब जिन पॉलिटिक्स में हुआ, इनजे करे उहे मूंखे पॉलिटिक्स में खणी आया ऐं उन खां पोइ शेवा जो क्षेत्र आहे ऐं असां उन ई सोच सां शेवा जे माध्यम में इन में अची वियासीं त पोइ मालिक एतिरी कृपा कई जो मां हुन नगर पालिका में पहिरीं मूंखे सोशल वेलफेयर कमेटीअ जो चेयरमैन पद मिलियो पहिरीं टर्म में, उन खां पोइ मेयर पद मिलियो ऐं उन खां पोइ जिला लेवल ते बि मूंखे 3 साल मंत्री पद मिलियो, 3 साल उपाध्यक्ष जो पद मिलियो। उन खां पोइ पॉलिटिक्स में मां 3 तालुकनि जी जेको आहे प्रभारी थी रहियसि ऐं मूंखे पंहिंजी भारतीय जनता पार्टी वक्ता जे तरीक़े बि हर कंहिं ॻोठ में जॾहिं बि इलेक्शन थींदी हुई त अलॻि अलॻि ॻोठनि जो असांखे हिकु भई अॼु 5 शहर हिन ॻोठ जा वञणा आहिनि, अॼु 5 शहर हिन ॻोठ जा वञणा आहिनि,
त हिकु स्पीच बि मालिक एतिरी सुहिणे नमूने असांखे अदाकारी ॾिनी हुई, उहा बि मालिक जी देन आहे। त हर कंहिं ॻोठ में पंहिंजी भारतीय जनता पार्टीअ जे लाइ असां ख़ूब जेको आहे शेवा जे हुन में वियासीं ऐं उन्हनि जो सम्झो असां शेवा कई, उनजो ई फल धीरे धीरे पाणे मिलंदो रहियो। मां तव्हांखे यादि न हूंदो पर मां तव्हांखे ॿुधायां कि नाथाणी सर ऐं तव्हांजे सहयोग सां ई मां सिंधी सिखियो आहियां। छा ॻाल्हि आहे? हा, उते हिकिड़ा नाथाणी सर हूंदा हुआ ऐं तव्हां जी जी उन टाइम ते सिंधी सेखारींदा हुआ। मां आदर्श में जी पढ़ंदो जी हुअसि, पर मुंहिंजा फादर जेके हुआ उहे भॻवान अभिचंदाणी सां गॾु सिंधी सोशल फास्ट फ्रेंड हुआ। उन जा फर्स्ट प्लस उन्हनि जे जेका स्कूल आहे गिदवाणी स्कूल, उन जा के टाइम ते सेक्रेटरी बि रहिया आहिनि। ऐं ओके जॾहिं जॾहिं बि साईं लीलाशाह गिदवाणी स्कूल में ईंदा हुआ उन खां पोइ वरी असांजे घर ईंदा हुआ। हा, इहो मूंखे ख़्यालु आहे, छो त जॾहिं असांजे स्कूल में ईंदा हुआ मां साईं अभिचंदाणी सां गॾु तव्हांजे घर उन वक़्तु भले मां ॿार हुअसि पर उन वक़्तु मां आई हुअसि तव्हांजे घर बि, हुअसि त नंढी पर आई हुअसि। जी ऐं अभिचंदाणी दीदी सर अभिचंदाणी जे सर जे सदके ई असीं साईं लीलाशाह साहिब जिन जा दर्शन कया, स्कूल में प्रवचन ॿुधा ऐं साईं जिन योगा करे ॾेखारींदा हुआ उहे बि जेको आहे असां ॿार ॾिसंदा हुआसीं, ख़ुशि थींदा हुआसीं। उन्हनि जी बि आसीस असांखे बचपन खां सम्झो त स्कूल खां वठी ॿारनि जे मथां आसीस हुई त सिंधी ॿार असांजा अॻियां वधनि। त इन सिंधियत जे हिसाब सां ई मूंखे पॉलिटिक्स हुजे, संगीत हुजे या टीचिंग जॉब हुजे। अॼु मां कोऑपरेटिव बैंक में जेकॾहिं हिकु इन में आई आहियां, हाणे मां कोऑपरेटिव बैंक में हींअर ई जुड़ी आहियां, मूंखे थोरो ई कुझु टाइम थियो आहे डायरेक्टर जे तौर। त उहो बि सम्झो मूंखे इन शेवा जे क्षेत्र ऐं सिंधी समाज जे प्यार जे करे ई मां उन सां जुड़ी आहियां। जी दीदी, वक़्त जी थोरी तंगी आहे पर मां जी लास्ट में जी तव्हांखे हिकिड़ी विनती कंदुसि कि हूअं त प्रार्थना मां कंदो आहियां, तव्हां अॼु पलव ऐं साईं लीलाशाह जी प्रार्थना सां गॾु प्रोग्राम जी समाप्ति कयो त उहा ज़िम्मेदारी मां अॼु तव्हांखे ॾियां थो। तव्हां सभु मुंहिंजी प्यार भरी नींड ते शॉर्ट नोटिस ते तव्हां सभु हिते आया, मां हुन लाइ तव्हां सभिनीनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं मां वरी रिक्वेस्ट कंदुसि दीदी विष्णी ईसराणीअ खे कि पलव ऐं साईं जी प्रार्थना सां गॾु अॼु जो प्रोग्राम पूरो कनि। मां हिकिड़ी ॻाल्हि दिलि जी तव्हांजे अॻियां रखां थी त स्त्री खे जेकॾहिं अॻियां वधिणो आहे त उनखे पहिरीं पंहिंजे पतीअ जो पूरो पूरो साथ खपे, पंहिंजे परिवार जो पूरो पूरो साथ खपे। हिना जी पुछो पई न भई तव्हां चइनी क्षेत्रनि में कीअं पिया था पहुचो, त पहिरियों जेको साथ आहे उहो पंहिंजे पतीअ जो आहे, उन खां पोइ पंहिंजी फैमिली ऐं मिट माइट साहुरा पेका समाज सभई अचनि था। त जेसिताईं असांखे सभिनी जो प्यार नथो मिले तेसिताईं असां कंहिं बि क्षेत्र में अॻियां नथा वधी सघूं। त मां एक्चुअली सच करे पुछो त जेकॾहिं अॻियां वधी आहियां त मुंहिंजे पतीअ जे साथ जे प्यार जे करे ऐं समाज जो प्यार, बचिड़नि जो साथ सहकार कि तव्हीं वञो असां रोटी पाणे ठाहे वठंदासीं, तव्हां पंहिंजे शेवा जे कार्य खे लॻो, त ॾाढो इहो हर कंहिं हंधि मिलणु ॾुखियो थींदो आहे। त संतनि जी आसीस सां भाउ चवनि था त पहिरीं साईं जी प्रार्थना कयूं पोइ पलव पायूं। बाबलानी जी तव्हांखे वणे पहिरीं भले पलव पायो पोइ साईं जी प्रार्थना कयो, सभु ॻाल्हि साॻी आहे असांजे लाइ। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेली पलव जी पाइन हो तिंजा खावंद खाली ना करे, दरत तुंहिंजा सुबर भरिया लाल भरिया ही आहिनि, हाणे आसाऊ आहिनि ओ बेली वापारी हर नाम जा।
अछन जी आश करे लाल तो वट घोट घणा ॿिया भी दातर ॾे हमें लालतो में मर्द मणिया हाणे जोशी जुगत घणा ओ तू कायम आ कल जुग में कायम आ कल जुग में दाता कायम तुंहिंजा कम ओ कायम आ हर जुग में दाता कायम तुंहिंजा कम उतारी ओढ़ा खो लाल गामी लाहिज गम हाणे रखजै लाज शर्म ओ जो ढकी असान गुजार जाए अजब तू अजियाब तू अजब तेरी वडियाई लख आवण लख जावण लख खड़े हैं सवाली मैं पुत्रा को पुत्र दे खावंद मेरे धन को धन दे खावंद कुआरा मंगाए मंगल पढ़ाए पढ़लन जा पिंगड़ा लोड जिनखे ॾिना अथई तिनखे बख़्श ऐं जिनखे न ॾिना अथई तिनखे ॾेई सिकलाए छो त तूं लालन जो लाल रतो रही मुरंग में क्रोरे कए केतिरा नालायक निहाल हाणे जाॾे करी मुखियाल सेब रंगी तूं रंग में हे मुंहिंजा लाल साईं न्याणियुनि जा कारज करी जने तिलक जी जय करी गौ ब्रह्मा जी रक्षा करी चारई बना सावा करी घोट कुंवर जा कल्याण करी देती लेतीअ जे मर्ज़ खे मिटाई सभिनी में सिक वधाई पंचातुनि में प्रेम वधाई सब जी रहिजी अचे सिक सां रहिजी अचे आयो लाल सभई चओ झूलेलाल हाणे शहनशाह सतगुरु साईं लीलाशाह साहिब जिन जे चरणनि में जेका साईं जिन पाण प्रार्थना कराईंदा हुआ अचो त उहो गॾु ॿुधो जयराम जी की जयराम जी की जयराम हे भगवान असां सभिनी खे सुबुधी ॾियो शक्ति ॾियो निरोगता ॾियो पंहिंजो पंहिंजो कर्तव्य पालियूं ऐं सुखी रहूं पंहिंजो कर्तव्य पालन करे हे भगवान असां सभिनी खे सुबुधी ॾियो शक्ति ॾियो निरोगता ॾियो पंहिंजो पंहिंजो कर्तव्य पालियूं ऐं सुखी रहूं पंहिंजो कर्तव्य पालन करे सदा हे भगवान असां सभिनी खे सुबुधी ॾियो शक्ति ॾियो निरोगता ॾियो पंहिंजो पंहिंजो कर्तव्य पालियूं ऐं सुखी रहूं पंहिंजो कर्तव्य पालन करे सदा हरिओम शांति शांति जयराम जी की आए लाल सभई चो झूलेलाल आज के आनंद की जय जय मां तव्हां सभिनी जी तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां अहिड़ो सुहिणो मौक़ो तव्हां मूंखे ॾिनो धन्यवाद तो ॾियां असांजे विच में आयल दीदी डॉक्टर निर्मला वाधवाणी डॉक्टर माया कोटनाणी कंचन गिदवाणी दीदी विष्णु इसराणी ऐं असांजी भेण हिना अगनाणीअ जो जे असांजे अॼु जे हिन सिंधियत जी शान जे प्रोग्राम जी सची शान थी करे असांजी 4 माताउनि खे श्रद्धांजलि ॾिनी मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो हिकु दफ़ो वरी ऐं मां वरी शुक्रगुज़ार आहियां असांजे भाउ दादा मुरली अदनाणी साहिब जो जे असांखे हीउ प्रोग्राम करण लाइ साथ सहयोग ॾिनो
सभिनीनि जो जय झूलेलाल ऐं धन्यवाद। ऐं जीअं त सुभाणे आहे इंटरनेशनल योग डे, असांजा स्वामी लीलाशाह हिकु योगी पुरुष हुआ ऐं हू 92 साले जी 93 साले जी उमिरि में बि अहिड़ो सुठो योग कंदा हुआ जेको अॼु बि केरु न करे सघे। त सुभाणे सिंधी हेरिटेज उन्हनि जो हिकिड़ो वीडियो पुराणो रिलीज़ कंदी, जेको वीडियो हुननि 1972 में सिंगापुर में हुननि उहो रिकॉर्डिंग कई हुई। उहा रिकॉर्डिंग असां सिंधी हेरिटेज सुभाणे इंटरनेशनल योगा डे ते अॼु राति जो 12 खां पोइ शेयर कंदी ऐं स्वामी लीलाशाह जिन जा योग वारा असां कुझु पुराणियूं तस्वीरूं बि सभिनी खे रिलीज़ कंदासीं। त सभिनीनि खे विनती आहे सुभाणे घर में वेही करे योग कयो ऐं रोग खे भॼायो। जय झूलेलाल, जय झूलेलाल। हिन सां गॾु सिंधियत जी शान अॼु जो ही अंक पूरो था कयूं। जय झूलेलाल।